ख़बर शामिल कंदा हलूं। ठुल खां ठुल जे रहवासियुनि लाइ मिठो पाणी हिकु ख़्वाबु बणियल। ठुल एक्शन कमेटी जे सॾ ते मिठे पाणी जी स्कीम जी बहाली जे लाइ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जे हथनि में बैनर प्लेकार्ड हुआ जंहिं ते पाणी जे लाइ मुख़्तलिफ़ नारा लिखियल हुआ। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि आदर्श सिंधी, असगर अली लशारी, आसिफ जोश बुरड़ो, मुफ्ती निज़ामुद्दीन बंगलानी, कामरेड ज़फ़र सिंधी, गुल हसन बुरड़ो, अली हसन भट्टी ऐं ॿिनि चयो त 2012 में मंज़ूर थियल पीअण जे पाणी जी स्कीम 8 साल गुज़री वञण जे बावजूदु मुकमल न थी सघी आहे। 58 करोड़ 57 लख रुपयनि जी लाॻत सां मंज़ूर थियल स्कीम में वॾे पैमाने ते करप्शन जी नज़र थी वई आहे। हिन महिल ताईं स्कीम जो कमु मुकमल न थी सघियो आहे। उन्हनि ऐलान कंदे चयो त जेकॾहिं हिन साल मिठे पाणी जी स्कीम बहाल न थी सघी त असां ईंदड़ इलेक्शन में हुननि चूंडियल नुमाइंदनि जो बाइकाट कंदासूं। उन्हनि जो वधीक चवणु हो त असांजी जदोजहद जारी रहंदी। असां पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह समेत पीपल्स जे आला इख्तियारनि खां मुतालबो कयूं था त ठुल वासियुनि खे मिठे पाणी जी स्कीम मुकमल कराए ॾिनी वञे ऐं स्कीम में थियल करप्शन जी जाच करे ज़िम्मेवारनि खे कानून जी गिरफ़्त में आंदो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।